अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिया डिया अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सुरैया जी ख़िदमत में हाज़िर है। इंटरव्यू जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं अव्हांखे ख़बर आहे त अव्हां तमामु सुठे नमूने सां पंहिंजे इंटरव्यूज़ जी तयारी कई आहे। इन जे करे तव्हां इंटरव्यूज़ जे मरहले मां बि तव्हांखे उमेद आहे त तव्हां सुठे नमूने सां पास थींदा। उहे उमेदवार जेके उमेदवार इंटरव्यू ॾेई चुका आहिनि ऐं पुरुमीद आहिनि, उन्हनि जे लाइ बि नेक तमन्नाउनि जो इज़हार। ऐं उहे उमेदवार जेके अञा पोइ ते रहियल आहिनि ऐं जंहिंजा इंटरव्यूज़ थियल आहिनि, उन्हनि खे बि हिदायत इहा थी कजे त उहे पंहिंजे मोमेंटम खे क़ाइमु रखनि, पंहिंजे स्पिरिट खे क़ाइमु रखनि ऐं पंहिंजे कॉन्फिडेंस लेवल खे बिल्कुलु किरण न ॾियनि ऐं पंहिंजी मालूमात खे कंपोज़ कनि पंहिंजे ज़हन में ऐं सुठे नमूने सां अंदाज़े बयां अख़्तियार कनि, त इंशाअल्लाह ताला उन्हनि जा बि बेड़ा पार थी वेंदा। इंटरव्यू में वेठा आहियो, तव्हां खां सवाल पुछनि था पिया त बाबा लतीफ़ साईं जो को अहिड़ो शेर ॿुधायो जंहिंमें इज़राइल जो ज़िक्र थियल हुजे। तव्हां चवंदो साईं हिकिड़ो शेर आहे त अची इज़राइल सुती जॻाई ससुई थी जोड़ाए दलील त पुनूअ माण्हू मोकिलियो। हाणे तव्हांखे चवनि था त भला इहो कहिड़े सुर सां तालुक़ु रखे थो पियो। ज़ाहिर आहे ससुईअ जो दास्तान आहे, तव्हांजे ज़हन में हुजे ऐं तव्हांखे इहो ख़बर हुजणु खपे त उन ते 5 सुर लतीफ़ साईं लिखिया आहिनि। हाणे इम्तिहान थींदो त असां इहो ॿुधाए सघूं था पिया त हीउ कहिड़े सुर सां तालुक़ु रखे थो। बेत अची इज़राइल सुती जॻाई ससुई थी जोड़ाए दलील त पुनूअ माण्हू मोकिलिया, त तव्हां चवंदो साईं हीउ सुर ससुई आबरीअ जो शेर आहे। तव्हांखे चवंदा भला इन मां हिकिड़ो ॿियो शेर बि ॿुधायो असांखे। तव्हां चवंदो साईं मुनकिर नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी उनजे पुनूं पुछाई अदा इतां ई को लंघियो साथ सॼण जो। हाणे मुनकिर नकीर जो ज़िक्र बि तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त सुर ससुई आबरीअ में ज़िक्र आहे। अच्छा, वरी तव्हां खां पुछनि था त भला इहो ॿुधाईंदो त लतीफ़ साईं जेको उठ वेरी उठार वेरीअ जो ज़िक्र कयो आहे, उहो कहिड़े सुर में कयो अथई। तव्हां चवंदो साईं सुरदेसीअ में कयो अथई। अच्छा, भला तव्हां ॿुधाईंदो त उहो शेर कहिड़ो आहे। ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि, इहो शेर कहिड़ो आहे तव्हां ॿुधाईंदो। तव्हां चवंदो साईं ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि टिनी ॾिनमि ॾुख शे सभु भायमि सुख पसण धारा पीअं जे। वरी तव्हांखे चवनि था भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त जेका कोहियारी आहे, कोहियारीअ जो मतिलबु छा आहे। तव्हां चवंदो साईं कोह माना जबल, कोहियारी माना जबल वारी। अच्छा, इन में छा जो ज़िक्र थियल आहे। तव्हां चवंदो साईं इन में ससुईअ जेका पंहिंजे पुनूअ जी तलाश में निकिरे थी ऐं जबल झागे थी ऐं जबलनि सां उनजो मुक़ाबिलो थिए थो, उनजा पेर पिथूं थियनि था, उनजो ज़िक्र थियल आहे। याने ससुईअ जे पुनूअ जी तलाश में निकिरण वारो जेको अमल आहे या जेको जबलनि सां टकर खाइण वारो अमल आहे, जबल झागण वारो अमल आहे, उन सॼे किसे खे बयानु कयो आहे लतीफ़ साईं सुर कोहियारीअ में। अहिड़े ई तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा भला उहो ॿुधाईंदो त ताज़ी घोड़नि जो लतीफ़ साईं ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे। तव्हां चवंदो साईं सुर सारंग में। अच्छा, भला उन ताज़ी घोड़नि जे हवाले सां कहिड़ो शेर अथसि। तव्हां चवंदो साईं अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सुहन। अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सुहन सुरही सेज पासे पिरी मर पिया मींहं वसनि असां ई पिरनि छल हूं बराबरि ॾींहड़ा। हाणे तव्हांखे चवंदा भला इहो ताज़ी छा आहे बाबा। तव्हां चवंदो साईं ताज़ी घोड़ो आहे। घोड़े आला क़िस्म जे घोड़नि जे क़िस्म खे ताज़ी घोड़ो था चऊं पिया। अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं, भला कुंडियूं छा आहे बाबा। तव्हां चवंदो साईं कुंडी मेंह आहे, मेंह कुंडी। अच्छा, ऐं इन सां गॾोगॾु मर लफ़्ज़ ते इस्तेमालु कयो आहे लतीफ़ साईं। ॿुधाईंदो त मर लफ़्ज़ जी माना छा आहे। तव्हां चवंदो साईं मर लफ़्ज़ जी माना आहे भल, मर पिया मींहं वसनि, भले पिया मींहं वसनि असां ई पिरनि हूं छल हूं बराबरि ॾींहड़ा। इन में छा आहे बाबा, छा जो ज़िक्र थियल आहे। तव्हां चवंदो साईं इन शेर में लतीफ़ साईं ख़ुशहाली जो ज़िक्र कयल आहे। अंगण ते ताज़ी घोड़ा ॿधल हुजनि, ॿाहिरि कुंडियूं मेहूं हुजनि, यानी ख़ुशहालीअ जी अलामत। ऐं असांजा हीअ पखड़ा, हीअ ग़रीबाणा घर, इहे कंहिं महल खां बि घटि न आहिनि। जेकॾहिं ईअं आहे अंगण ते ताज़ी ॿधल आहे ऐं मेंह कुंडी आहे, त हीअ असांजा पखड़ा बि महल खां घटि कोन्हनि। ठीकु आहे। सुरही सेज ऐं पासे पिरी हिकिड़ो ज़बरदस्त आरामदह क़िस्म जी कैफ़ियत जो इज़हार करे थो पियो। महबूब भरिसां आहे ऐं मर पिया मींहं वसनि, भले पिया मींहं वसनि। मींहं माना ख़ुशहालीअ जी अलामत, सरसब्ज़ी शादाबीअ जी अलामत, गुलनि जे फुटण जी अलामत। त अहिड़े तरीक़े सां असां ई पिरनि छल हूं बराबरि ॾींहड़ा ऐं असां ई असांजा पहिरीं
हुन में गॾु हुजूं। अहिड़े ई तरीक़े सां तव्हांखे चवंदा त लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ में ॿियो बि हिकिड़ो शेर चयो आहे जंहिंमें कुंडी मेंह जो ज़िक्र कयो अथई। तव्हां चयो साईं जीअं मेंह कुंडीअ पूर तीअं दोस्त सवरा कुदरसी, अहिड़े क़िस्म जो शेर अथसि लतीफ़ साईं। वरी तव्हांखे चवनि था त भला इहो ॿुधाईंदो तव्हां त वगंद फ़क़ीर जो ज़िक्र छा साईं कहिड़े सुर में कयो आहे? तव्हां चयो साईं बिलावल में कयो अथई। अच्छा, वगंद फ़क़ीर जे हवाले सां जेको शाइरी कई अथई उन शाइरीअ खे कहिड़े क़िस्म जी शाइरी तसवुरु कयो वञे थो, कहिड़ी शाइरी आहे उहा? तव्हां चयो साईं उहा मज़ाहिया शाइरी आहे। लतीफ़ साईं वगंद फ़क़ीर सां खे टोटका हया आहिनि, ताना हया अथई ऐं उन ते तंज़ कई अथई, ॾाढो ज़बरदस्त माना मज़ाहिया अंदाज़ अपनायो अथई लतीफ़ साईं वगंद फ़क़ीर जे हवाले सां। वरी तव्हांखे चवनि था त भला ॿुधायो त लतीफ़ साईं जो हिकिड़ो मुरीद हो तमर फ़क़ीर, ॿुधाईंदो त तमर जी माना छा आहे? तव्हां चयो साईं तमर जी माना आहे खजी। सो ईअं सवालनि मां सवाल ऐं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं हुयूं, मां अॻिते वेंदो। वरी तव्हांखे चवंदा त भला इहो ॿुधाईंदो त कारे ककर हेठि, कारे ककर हेठि मुंहुं झेड़ींदे छॾिया, इहो शेर मुकमिल कयो। तव्हां चयो साईं कारे ककर हेठि मुंहुं झेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि, थी उतनी सी ॾेठि मोटण जनी मेणो। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा त भला हिकिड़ो शेर आहे, तव्हां ॿुधाईंदो त इहो छा साईं कहिड़े सुर में कयो आहे? उहो शेर आहे त हुसैनी हुसैन लाइ बीबीअ पाण चई, तंहिं पोइ थी ख़बर सारी ख़ल्क़ खे। इहो ॿुधाईंदो त लतीफ़ साईं इहो शेर कहिड़े सुर में चयो आहे? तव्हां चयो साईं इहो सुर हुसैनी में चयो अथई। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं हिकिड़ो अहम मौज़ू आहे नाज़रीन, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जॾहिं बि सिंधी अदब जी तारीख़ जी ॻाल्हि कंदासीं, सिंधी अदब जे इंटरव्यूज़ जी ॻाल्हि कंदासीं, त इहे इंटरव्यूज़ लतीफ़ साईं जे इल्म खां सवाइ, लतीफ़ साईं जे ज़िक्र खां सवाइ, लतीफ़ साईं जे हाल अहवाल जे मालूम करण खां सवाइ बिल्कुलु बि मुकमिल कोन थियणो आहे। सो इन जे करे लतीफ़ियात हिकिड़ो अहम मौज़ू आहे। मां इहो ई सबबु आहे जो उनखे ज़हन में रखंदे खोड़ सारियूं शयूं लतीफ़ियात जे हवाले सां खणी ईंदो आहियां, शेर खणी ईंदो आहियां, शेरनि जूं मानाऊं खणी ईंदो आहियां ऐं अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ क़िस्म जो जेके ॻाल्हियूं आहिनि लतीफ़ साईं जे हवाले सां बयानु कंदो आहियां त जीअं तव्हांजे इल्म में बि इज़ाफ़ो थिए ऐं तव्हांजे लाइ आसानी पैदा थिए। सो मोकिलाणी न आहे, उमेद आहे त तव्हां असांजे हिननि वीडियोज़ खे न सिर्फ़ु सब्सक्राइब कंदो पाण, पर दोस्तनि सां बि शेयर कंदो त जीअं ॿियनि माण्हुनि ताईं असांजे हीअ इल्म जी लाट पहुची सघे। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर तेॾां ख़ैरु।